बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया ज़ुल्फ़िकार अली सतो यूट्यूब चैनल। जीअं त चंद ई ॾींहंनि जी महिमान हीअ वफ़ाक़ी हुकूमत ऐं सिंध गवर्नमेंट ऐं ॿियनि सूबनि जूं हुकूमतूं जीअं बलूचिस्तान जी हुकूमत ऐं गिलगित बल्तिस्तान जे हवाले सां बि ज़िक्र कजे त 5 सालनि जो टेन्योर पूरे थियण खां बाद में आइनी मुदो ख़तमु थियण सां असेंबली जो ख़ात्मो हुजण सां जेकी वफ़ाक़ी हुकूमत ऐं सूबाई असेंबलियूं ख़ासि तौर ते सिंध असेंबली मां सिंध जे अवाम खे हिन वीलॉग जे ज़रिए मुखातिबु थियणु चाहियां थो त हीउ तमामु अहम मौक़ो आहे त सिंध जी हुकूमत जीअं ई डिज़ॉल्व थींदी त सिंध जे अवाम खे घुरिजे त पंहिंजनि इलाइक़नि जे पंहिंजनि मसइलनि खे जेके बि डेवलपमेंट स्कीमूं थियूं आहिनि या जेके बि तरक़ियाती कम थिया आहिनि या जेके बि MP MNS जे तरफ़ां इलेक्टेड नुमाइंदनि जे तरफ़ां जेके तव्हांजे इलाइक़नि जूं ख़िदमतूं थियूं आहिनि तव्हां पंहिंजो लिखी रखे छॾियो। तव्हां पंहिंजो उन में हींअर खां ई वर्कआउट करे छॾियो। हीअ नुमाइंदा वरी तव्हां ॾे हिकु भेरो ईंदा, पंहिंजे उन्हनि मोतियुनि फ़ोतियुनि जे हवाले सां दुआऊं घुरंदा, वरी तव्हांखे डेवलपमेंट स्कीमुनि जा कूड़ा वाइदा ॾींदा, वरी तव्हांजे 5 साल खाइण जे चकर में त वरी आवाम खे अंधो करे 5 साल वरी उनखां वोट वठी करे वरी उन्हनि सां कंहिं बि तरीक़े सां को मोह न ॾिजण जे हवाले सां साज़िशूं रिथंदा। तंहिंजे करे तव्हां सिंध जो अवाम, तव्हां बल्कि मां, असां सभु मिली करे पंहिंजे इलाइक़े वासियुनि जे नौजवान क़यादत खे सुजाग कयूं, उजागर कयूं ऐं उन्हनि खे उन्हनि जे आॾा रस्तनि ते बीहारे छॾियूं त जीअं हू MP MNA जेके बि तव्हां खां वोट वठी हलिया विया, जेके तव्हांखे कूड़ा नारा ॾेई करे तव्हां सां कूड़ा वाइदा करे तव्हांखे ठगे करे तव्हां खां वोट वठी करे तव्हांखे अॼु ॾींहं ते कंहिं बि क़िस्म जो को बि रिस्पॉन्स न ॾिनो, को बि तव्हांखे ख़ातिर ख़वाह जवाबु न ॾिनो। तव्हां हाणे सुजाग थियो, पंहिंजे नुमाइंदनि खे, पंहिंजनि इलाइक़े जे नौजवान माण्हुनि खे क़यादत जे हवाले सां उकसायो, उभारियो ऐं उनखे तयारु कयो ऐं हिननि कामोरनि जे ख़िलाफ़ु, हिननि सरदारनि वॾेरनि जागीरदारनि जे ख़िलाफ़ु जेके बि तव्हां खां वोट वठी विया, तव्हांखे ठगे विया, तव्हांजे मथां हुकुमरानी करणु चाहिनि था, पंहिंजे नसलनि खे क़यामत ताईं तव्हांजे मथां हावी रखणु चाहिनि था, इन करे तव्हांखे सिंध जे अवाम खे हिन वक़्तु तमामु अहम मौक़ो आहे। तव्हां सुजाग थियो, तव्हां पंहिंजी महिनत कयो ऐं तव्हां पंहिंजे इन वर्क खे, पंहिंजे कमकार खे, पंहिंजे सॼे सेटअप खे तयारु करे रखे छॾियो त जीअं ई हू अचनि तव्हांखे हुनखे खुतो जवाबु ॾियणो आहे, तव्हांखे हुननि सां सुवाल जवाबु करिणो आहे, तव्हांखे हुननि सां मुहाॾो अटकाइणो आहे, तव्हांखे असेंबलियुनि ते पहुचणो आहे, तव्हांखे फार्म भराइणा आहिनि, तव्हांखे MP MNA जे हवाले सां क़यादत तयारु करणी आहे ऐं तव्हांखे सिंध जे अवाम जी ख़िदमत करणी आहे। बरसातियुनि जो मौसमु अॻे साल वांगुरु अची वियो, वरी किरोड़े अरबे रुपया तव्हांजा असांजे खदाननि जा खाई हड़प करे हलिया वेंदा। डेवलपमेंट स्कीमुनि जे हवाले सां जेके कूड़ा टेंडर NITs ॾेई करे अवाम जा पैसा खाई करे कंहिं बि क़िस्म जी का डेवलपमेंट सरज़मीन ते साइड ते न ॾेखारे करे किरोड़े अरबे रुपया इलेक्शन जो ख़र्चु तव्हां ई असांजे पैसनि मां कढी करे, टैक्स मां कढी करे वरी तव्हां ई असांजे आख़िरि में धूड़ विझण जी हिकु भेरो वरी कोशिशि कंदा ही। तंहिंजे करे मां सिंध जे अवाम खे आख़िरि में वरी बि गुज़ारिश कयां थो त सुजाग थियो, सुजाग थियो, सुजाग थियो। हीउ तमामु अहम मौक़ो आहे। तव्हांखे डेमोक्रेसी इज़ द बेस्ट रिवेंज, पंहिंजे जमहूरी पलांद वठण जे हवाले सां पंहिंजे इलाइक़े मां नुमाइंदा मुंतख़िब करे उनजा फार्म भरायो, नौजवान क़यादत खे, लिखियलु पढ़ियलु माण्हुनि खे आॾा आणियो, असेंबली वोट ॾेई करे हुनखे कामयाबु कयो ऐं कंहिं बि तरीक़े सां घबराइण जी ॻाल्हि न आहे। हिन वक़्तु इमरान ख़ान तव्हां ई असांजे लाइ विड़ी रहियो आहे, इन करे असांजो फ़र्ज़ु आहे असां सिंध जो अवाम बि पंहिंजे इलाइक़े जे नौजवान क़यादत खे आॾा आणे करे पंहिंजे अवाम जी, ग़रीब अवाम जी ख़िदमत कयूं ऐं कंहिं बि तरीक़े सां कंहिं ख़ौफ़ ऐं बिला डप जे असांखे ख़िदमत करणु खपे, आॾां अचणु खपे ऐं ख़ौफ़ ऐं डप जी दीवार खे ड्राहे करे, पट करे असांखे असेंबलियुनि ताईं पहुची करे हिन सिंध जी ख़िदमत करणी आहे, सिंध जे अवाम जी ख़िदमत करणी आहे। तव्हांजी वॾी महिरबानी।